मैडम तव्हां ॿुधायो छा इशू आहे प्रेस क्लब जी मेंबरशिप वारो? प्रेस क्लब में केतिरे सालनि खां हिकिड़े मज़हबी टोले जो कब्ज़ो आहे जेके दहशतगर्दी में मुलविस ॾियण आया विया आहिनि। कुझु हुननि जी जेके ॻाल्हियूं लिखियूं आहिनि सीनियर साहब खे नज़रअंदाज कयो थो वञे। कहिड़नि बुनियादनि ते मेंबरशिप ॾिनी थी वञे, करोड़नि जी ग्रांट हुकूमत ॾिए थी, उहा किथे वञे थी, कंहिंखे मिले थी, कीअं ख़र्च थिए थी, ऐं मेरिट जो हिननि वटि बुनियाद कहिड़ो आहे, कहिड़े बुनियाद ते मेंबरशिप करी आहे ऐं कहिड़े बुनियादनि ते मनपसंद साहबनि खे नवाज़ियो थो वञे। इहा हटकरनी हाणे ख़तमु हिननि खे करणी पवंदी। असांजी जदोजहद जो काफ़िलो शुरू थी वियो आहे। हिननि जे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी के खिलाफ ही आवाज़ बुलंद कयो आहे ऐं हिननि खां असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। सभिनीनि जे लाइ इहो रास्तो खुलंदो। हिननि जी मज़हबी जुनूनियत ऐं हिननि जो जबर हाणे हिननि खे ख़तमु करणो पवंदो। और बताएं कि आप किस बुनियाद पर वहाँ बैठे और आप किस वजह से यहाँ बैठे। और दूसरी बात ये कि आप सहाफती तंजीमें, आप वरना साहब जिन्होंने ये प्रेस क्लब बनाया था, उन्होंने जो आइन बनाया था, उन्होंने जो आवाज उठाई हुकूमतों के खिलाफ, हुकूमतों के जुल्म के खिलाफ, तमाम